अस्सलाम वालेकुम। मैं मर्जी में टूर बाबा आला बार हाय मां वचो डामे सुम पार नंबर 29 है। तिन ॾींहंनि ताईं इमाम आली मक़ाम जो जिस्म तर बगदाद जे नहर जे पुल ते बेघोरो कफ़न रखियो रहियो। पर जॾहिं ख़लीफ़े हारून जे भाउ सुलेमान अब्बासीअ खे हिन ग़मनाक वाक़िए जी ख़बर पई त हू शाही महल मां पेरें ऐं मथे उघाड़ो ॿाहिरि निकिरी आयो। हिन संदनि बिन शाक खे ऐं सख़्तु लहनत ऐं मलामत कई ऐं इमाम अलैहिस्सलाम जे गुस्ल कफ़न ऐं मुदफ़न जा ज़रूरी इंतज़ाम कयाई। इमाम अलैहिस्सलाम खे उन वक़्त जे शहर जे ॿारहं इलाइक़नि में दफ़न कयो वियो, जंहिं जाइ ते हाणे संदनि रोज़ो मुबारक तमीर थियल आहे। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम सां गॾु उनजो नाओ इमाम हज़रत इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम पिणु मदफ़ून आहिनि। उन इलाइक़े खे काज़मिया या काज़मैन सॾिजे थो। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम 25 रजब 183 हिजरीअ ते 55 सालनि जे ॼमार में हिन दुनिया मां रहलत फरमाई। संदन हयातीअ जो गचिसो ख़ासि तरह आख़िरी 10 साल या ॿी रिवायत मूजिबि ज़िंदगीअ जा 14 साल मुसलसिल क़ैद में गुज़रिया जे बेबाला जो भला आख़िरकार संदन शहादत जे सूरत में तमामु थिया। किताबे मौजूदात आले मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मुतरजम पंहिंजे किताब जे जुल्द नंबर 3 में मुख़्तलिफ़ तारीख़ी किताबनि जे हवालनि सां अबू बसीर खां रिवायत कई आहे त अबू बसीर मूसा काज़िम अलैहिस्सलाम खे अर्ज़ु कयो त आका इमाम जी सुञाणप कीअं करे सघिजे थी। इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम फरमायो त इमाम जी पहिरीं अलामत इहा आहे त उन जे वालिद उन बाबति को इशारो फरमायो हुजे जंहिंसां उन जे नफ़्स साबित थिए त जीअं माण्हुनि ते हुजत क़ाइमु थिए ऐं जॾहिं इमाम खां को सुवालु कयो वञे त हू उनजो जवाबु ॾिए। अगरि साइल ख़ामोश हुजे त इमाम अल ख़ुदि उनखे संदसि दिलि में मौजूदु सुवाल जो जवाबु ॾिए। इमाम जी इहा अलामत आहे त उनखे अॻिते पेश ईंदड़ हालतुनि जो इल्मु हुजे ऐं इमाम माण्हुनि खां हर ज़बान में ॻाल्हाए सघे। उन बैदि इमाम फरमायो, ऐं अबू बसीर तुंहिंजे हितां उथण खां अॻु आउं तोखे इमामत जी हिकु अलामत ॾेखारियां थो। अञा कुझु ई लम्हा गुज़रिया त ख़ुरासान मां आयल हिकु शख़्स इमाम अलैहिस्सलाम जी ख़िदमत में हाज़िर थी साणुनि अरबीअ में गुफ़्तगू कई। इमाम अलैहिस्सलाम संदसि ॻाल्हि जो जवाबु फ़ारसी ज़बान में ॾिनो। इहो ॿुधी ख़ुरासानी हैरान थी चयो, आका अगरि मूंखे मालूम हुजे हा त तव्हां फ़ारसी ज़बान खां वाक़ुफ़ु आहियो त आउं तव्हां सां फ़ारसीअ में मुख़ातिबु थियां हा। इमाम अलैहिस्सलाम फरमायो, अगरि मूंखे तुंहिंजी ज़बान जो ई इल्मु न हुजे हा त पोइ मूंखे तव्हां ते कहिड़ी फ़ज़ीलत हासिलु हुजे हा। उन बैदि मूंखे ख़िताबु फरमायाऊं त ऐं अबू बसीर इमाम खां कंहिं बि शख़्स जी ॻाल्हि पोशीदा न हूंदी आहे। इमाम सिर्फ़ु इंसाननि जे ज़बान खां वाक़ुफ़ु न हूंदो आहे पर इमाम पखियुनि जानवरनि ऐं हर ज़ी रूह जी ज़बान खां वाक़ुफ़ु हूंदो आहे। जंहिंमें उहे सिफ़तूं मौजूदु न हुजनि इहो इमाम ई न आहे। अली बिन अबी हमज़ा जो बयानु आहे त आउं इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम जे ख़िदमत में हाज़िर थियुसि त हबशा जे 3 ग़ुलामनि खे ख़रीद करे संदनि ख़िदमत में पेश कयो वियो। पाण उन्हनि मां हिकु नौजवान सां हबशी ज़बान में गुफ़्तगू कई, जंहिंखां पोइ पाण उनखे कुझु दरहम ॾिनाऊं। जॾहिं ग़ुलाम उतां हलिया विया त मूं अर्ज़ु कयो, आका तव्हां त हबशियुनि जी ज़बान बि ॼाणो था, तव्हां उनखे छा फरमायो? इमाम अलैहिस्सलाम जवाबु ॾिनो त मूं उनखे ॿियनि ग़ुलामनि सां सुठो वर्ताउ करण जी हिदायत कई ऐं जीअं त हू मूंखे ॿियनि खां वधीक अकुलमंद महसूसु थियो, उन करे मूं खेसि उनजे सरबराह मुक़ररु करे खेसि दरहम ॾिना ऐं इहा हिदायत कई त उन्हनि मां हर ग़ुलाम खे हर महीने 3 दरहम बतौर वज़ीफ़ो ॾे।
उन बैदि इमाम मूसा काज़िम अलैहिस्सलाम फरमायो त ए अबू बसीर तूं मूंखे हबशनि जी ज़बान में ॻाल्हाईंदे ॾिसी हैरान थियो आहीं। अगरि इहा ॻाल्हि आहे त तोखे तइजब न करणु घुरिजे, छो जो इमाम जा जेके अजाइबात तोखां पोशीदा आहिनि उहे तमामु घणा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ ज़बानुनि जे इमाम जे इल्म जी साम्हूं हैसियत ईअं आहे जीअं भरियल समुंड मां को पखी पंहिंजी चुभ में पाणी खणी वठे। छा पखीअ जे चुभ में कयल पाणीअ सां समुंड में को फ़र्क़ु अची वेंदो? बिल्कुलु ईअं ई इमाम समुंड जे मानद हूंदो आहे। इमाम जा अजाइब अला तइदाद हूंदा आहिनि जेके कॾहिं बि न खुटंदा आहिनि। ज़ूर पुरनूर 10 रजब सन 195 हिजरी मदीना मुनव्वरा, शहादत 29 ज़ुल्क़ात सन 220 हिजरी, कैद खानो मामून रशीद बगदाद इराक़, मकाम मदफन काज़िमैन शरीफ इराक़, ज़ाहिरी हयात 25 वरी 8 महीना 12 ॾींहं। इमामत जे 8 ताजदार इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जी ॼमार जॾहिं 47 थी वई ऐं माण्हुनि खे निंदा वलद हुजण जा तइना ॾियणु शुरू कया त रब पाक पंहिंजे मुंतख़ब कयल इमाम खे हिकु फ़र्ज़ंद अता कयो जंहिंजो इस्म गिरामी मुहम्मद रखियो वियो। उन अली रज़ा अलैहिस्सलाम पंहिंजे उन बाबति फरमायो त मुंहिंजो ई फ़र्ज़ंद मुंहिंजो वारिस ऐं हक़ व बातिल जे विच में इम्तियाज़ करण वारो थींदो। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जिन जी आमद बासादत 10 रजबुल मुरजब सन 195 हिजरी में मदीना मुनव्वरा में इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन जे घर बीबी खैरा जे मुबारक हंजर में थी। बीबी खैरज़ान जे मुबारक हंज में थी। बीबी खैरज़ान खे सब्बेक़ ऐं रेहाना जे नालनि सां बि सॾियो वेंदो आहे ऐं सनद तहलक उम्मुल मोमिनीन बीबी मारिया कुतबिया जे ख़ानदान सां हो। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जो इस्म गिरामी मुहम्मद, कुनियत अबू जैफर अल सानी ऐं लक़ब फातिह, मुर्तज़ा, नजीब, तकी ऐं जवाद मशहूर आहिनि। संदन आमद बासादत हारून रशीद जे पुटु अमीन जे दौरे हुकूमत में थी। 3 सालनि बैदि सन 198 हिजरीअ में मामून रशीद पंहिंजे भाउ अमीन खे क़त्ल कराए इक़्तिदार ज़णी ॾियो। सन 218 हिजरीअ ताईं उन हुकूमत कई। संदन जे इंतकाल खां पोइ मुतसिम अब्बासी तख़्त नशीन थियो। उन ई सन 220 हिजरीअ में इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम खे कैद दौरान ज़हर ॾियारे शहीद कराए छॾियो। इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम जिन जी ॼमार अञा 3-4 साल हुई त इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जिन संदन इमामत ऐं विसायत बाबति वसियत फरमाए छॾी ऐं इहा वज़ाहत फरमायाऊं त संदन इमामत ते कंहिं बि तइजब जी गुंजाइश न आहे। उन करे जो ख़ुदा ताला हज़रत यहया अलैहिस्सलाम खे नंढपण में ई नबी करार ॾिनो ऐं इहा ख़ुदा ताला जी मुसरत आहे जो हू कंहिंजे मनसब जो ऐलान पींघे में ई कराए छॾींदो आहे ऐं कंहिंजो ऐलान 40 साल रोके छॾींदो आहे। इमाम अली रज़ा जिन जी शहादत सन 203 हिजरीअ में थी, पर खेनि 2 सदीअ जे ख़ात्मे खां अॻु ई मदीने मां टोस्क तलब कयो वियो हो, जंहिं सबबि इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम खे नंढपण में ई पंहिंजे वालिद मोहतरम जे साए खां महरूम थियणो पइजी वियो। पोइ बज़ाहिर ॿिन्ही में मुलाक़ात न थी सघी। एसी ताईं जो इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जी शहादत थी ऐं इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम बाइजाज़ इमाम ते ख़ुरासां पंहिंजे वालिद मोहतरमा जे तजहीज़ ऐं तकफ़ीन फरमाई। उन वक़्तु संदन ॼमार 7-8 साल हुई। मामून रशीद इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम जी शहादत खां पोइ बगदाद खे पंहिंजे तख़्तगाह बनाए छॾियो ऐं इमाम मोहम्मद तकी अलैहिस्सलाम खे मदीनो छॾे बगदाद अचण ते मजबूर कयो।
जहिड़ी तरह इमाम अली रज़ा अलैहिस्सलाम खे न चाहींदे ते पंहिंजो वतन छॾण ते मजबूर थियणो पियो हो, अहिड़ी तरह इमाम मोहम्मद तक़ी अलैहिस्सलाम खे बि नंढपण में ई हाकिम वक़्त जे जबर संदसि मदीना मुनव्वरा मां बगदाद वञण ते मजबूर थियणो पियो। मोरखीन मूजिबि जंहिं वक़्तु इमाम तक़ी अलैहिस्सलाम जन जो मदीनो छॾण ते मजबूर थिया, उन वक़्तु संदनि ॼमार 9 साल हुई।